मटियारी खां रिपोर्ट करे रहियो आहे तामीर लाखो। ज़िला इंतज़ामिया मटियारी पारां पहिरीं एग्रो लाइव स्टॉक एंड हैंडीक्राफ्ट्स एक्सपो 2025 जूं तयारियूं मुकमल। सुभाणे 8 फरवरी ते 2 ॾींहनि वारे एक्सपो जो बाक़ाइदा इफ़्तिताह कयो वेंदो। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख एक्सपो वारे हंधि नेशनल हाईवे मटियारी लॻ अंसारी रेजिडेंसी में प्रेस ब्रीफिंग दौरान ॿुधायो त ज़िले जी तारीख़ में पहिरियों भेरो ही मेगा इवेंट थी रहियो आहे, जंहिंमें ज़राअत, चौपाई माल, हथ जे हुनरनि, खाद खुराक, गुलनि जी नुमाइश, रध पचा ऐं सक़ाफ़ती रांदियुनि जा 200 खां वधीक स्टॉल लॻाया विया आहिनि। हुन चयो त मटियारी, हाला, सईदाबाद, भिटशा, उॾेरोलाल समेत ज़िले जे ॿिहाड़ी तोड़े शहरी इलाइक़नि जा माण्हू इंतिहाई घणा हुनरमंद ऐं महिनतकश आहिनि। एक्सपो जो मक़सदु ॿिहाड़ी जी मईशत जी तरक़ीअ लाइ नवां दरवाज़ा खोलणु आहे त जीअं हारी आबादगार तोड़े हुनरमंद पंहिंजे पोरिये खे सिधो सओं मार्केट में आणे सुठो मुनाफ़ो कमाए सघनि। डिप्टी कमिश्नर चयो त वॾे पैमाने ते थींदड़ एक्सपो लाइ सिंध एंटरप्राइज़ डेवलपमेंट फंड SADF, ज़राअत, लाइव स्टॉक, समाजी भलाई, सिहत, तालीम, इंफॉर्मेशन पुलिस, स्टेट बैंक, ॿियनि बैंकुनि ऐं मुख़्तलिफ़ गैर सरकारी तंजीमुनि जो भरपूर सहकार रहियो आहे। डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख चयो त एक्सपो में ज़राअत, चौपाई माल ऐं दस्तकारी सां लाॻापियल मारवाड़नि खे डिजिटल मार्केटिंग ज़रिए जदीद दौर सां ॻंढण लाइ भरपूर नेटवर्किंग कई वेंदी। हुन ॿुधायो त 8 फरवरी ते सुबुह जो 10 वॻे एक्सपो जो बाक़ाइदा इफ़्तिताह कयो वेंदो, जेको 9 फरवरी शाम जो 6 वॻे ताईं जारी रहंदो। शागिर्दनि पारां साइंसी मॉडल ऐं रांदियुनि जा मुक़ाबला पिणु थींदा। पुॼाणी वारी तक़रीब में ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि में नुमाया कारकर्दगी ॾेखारींदड़ शख़्सियतुनि, इदारनि जे ऑफिसरनि ऐं मीडिया जे नुमाइंदनि खे मञता एवॉर्ड ऐं सर्टिफिकेट सां नवाज़ियो वेंदो। प्रेस ब्रीफिंग बैदि डिप्टी कमिश्नर मटियारी समूरनि लाॻापियल ज़िले ऑफिसरनि सां गॾिजी एक्सपो जे स्टॉलनि जो मुआइनो कयो। उन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 नूर अहमद खोड़ो, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 इकरा जन्नत, DHO पीर गुलाम हुसैन, एडिशनल डायरेक्टर ज़राअत ज़मीर सुर्यो, एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर रफ़ीक जमाली, असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल सत्तार शेख, असिस्टेंट कमिश्नर हाला मुज़ाहिर बुर्डो, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन मोहम्मद साबिर काका, डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर रियाज लगारी, डिप्टी कंट्रोलर सिविल डिफेंस जलाल बाटी समेत ॿिया अमलदार मौजूद हुआ।